तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, इस्लामाबाद में हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धड़े जे जलसनि लाइ इंतिज़ामिया जूं तयारियूं मुकमिल कयूं वियूं आहिनि। पुलिस ऐं इंतिज़ामिया रेड ज़ोन मुकमिल तौर सील करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया, सियासी पार्टी जे कारकुननि खे को बि रोड सील न करणो ईंदो। पुलिस जो चवणु आहे त PTI ऐं PDM जे रैलियुनि लाइ ट्रैफ़िक प्लान बि जोड़ियो वियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया, इस्लामाबाद में हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धड़े जे जलसनि लाइ इंतिज़ामिया तयारियूं मुकमिल करे छॾियूं आहिनि। पुलिस ऐं इंतिज़ामिया रेड ज़ोन मुकमिल तौर सील करण जो फ़ैसिलो कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त सियासी पार्टियुनि जे कारकुननि खे को बि रोड सील करणु न ॾिनो वेंदो। PTI ऐं PDM जे रैलियुनि लाइ ट्रैफ़िक प्लान बि जोड़ियो वियो आहे। अहम ख़बर आहे, तव्हांखे ॿुधायूं पिया, इस्लामाबाद में हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धड़े जे जलसनि लाइ इंतिज़ामिया जूं तयारियूं मुकमिल कयूं वियूं आहिनि। पुलिस ऐं इंतिज़ामिया रेड ज़ोन मुकमिल तौर सील करण जो फ़ैसिलो कयो आहे।